जयराम जी की दर तो बहुत देखे हैं मगर तेरे दर की महिमा परम्पार है। संत श्रोमणी स्वामी लीलाशाह महाराज की जय। आइए देखते हैं आज की वाणी। जयराम जी की दिनांक 15 अप्रैल स्वामी लीलाशाह वाणी में आपका स्वागत है। आज का विषय है सत वस्तु सब कुछ। स्वामी लीलाशाह महाराज जी ने कहा है कि एक को दाहिनी ओर जैसे बिंदियां यानी कि जीरो देते जाएंगे वैसे उसका मूल्य बढ़ता जाएगा। जैसे एक को एक बिंदी देने से 10, 2 बिंदियां देने से 100, 3 बिंदियां देने से 1000 और ऐसे अधिक से अधिक अंक होते जाएंगे। परंतु यदि एक को मिटा दिया जाए तो फिर दाहिनी ओर वाली बिंदियां कितनी भी हों तो भी उनका कोई भी मूल्य नहीं रहेगा। अगर बिंदियों का कोई मूल्य है तो वह एक के कारण, वैसे वही दशा है संसार के पदार्थों की। सत वस्तु के अतिरिक्त पदार्थों की सत्ता है ही नहीं। जयराम जी की दूसरी ईश्वरी कृपा है जिस कृपा से पूर्ण सतगुरु का संग प्राप्त होता है। जयराम जी की तारीख है 15 अप्रैल स्वामी लीलाशाह वाणी में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे सत वस्तु सब कुछ। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त हिक खे साॼे पासे जीअं बुड़ियूं ॾींदा वेंदा तीअं उनजी क़ीमत वधंदी वेंदी। जीअं हिक खे हिक बुड़ी ॾियण सां 10, 2 बुड़ियूं ॾियण सां 100, 3 बुड़ियूं ॾियण सां 1000 ऐं ईअं वधीक ऐं वधीक अंग थींदो वञे थो। पर जे हिकु डाहे छॾिजे त पोइ साॼे पासे वारियूं बुड़ियूं खणी केतिरियूं बि हुजनि त बि उन्हनि जी का बि क़ीमत न रहंदी। अगरि बुड़ियुनि जी का क़ीमत आहे त उहा हिक जे करे। तीअं साॻी हालति आहे दुनिया जे पदार्थनि जी। सत वस्तुअ खां सवाइ पदार्थनि जी सत्ता आहे ई कान। जयराम जी की ॿी ईश्वरी कृपा आहे जंहिं कृपा सां सतगुरुअ जो संग प्राप्त थिए थो। जयराम जी की जयराम जी की स्वामी लीलाशाह महाराज की जय। साईं लीलाशाह मूंखे पंहिंजी चादर में ढक जा। साईं लीलाशाह मूंखे पंहिंजी चादर में ढक जा। चादर में ढक जा उस वीणा साईं कदमन में रख जा। मूंखे चादर में ढक जा उस वीणा साईं कदमन में रख जा। साईं लीलाशाह मूंखे पंहिंजी चादर में ढक जा। मुंहिंजा साईं लीलाशाह मूंखे पंहिंजी चादर में ढक जा। तुंहिंजे दर ते झोल झली ओ साईं कंदे अवलीअ मां सवली। तुंहिंजे दर ते झोल झली ओ साईं कंदे अवलीअ मां सवली। महर कजांइ बाज कजांइ महर कजां मन ठार मूंखे पंहिंजी चादर में ढक जांइ। महर कजां मन ठार मूंखे पंहिंजी चादर में ढक जांइ। चादर में ढक जा उस वीणा साईं कदमन में रख जा। मूंखे चादर में ढक जाए उस वीणा साईं कदमन में रख जाए। साईं लीलाशाह मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए। साईं लीलाशाह मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए। कया डोह थम काफ़ी ओ अची रख साईं ॾिजे माफ़ी। कया डोह थम काफ़ी ओ अची रख साईं ॾिजे माफ़ी। अहीं तूं बख़्शण हार मूंखे पंहिंजी चादर में ढक जा। अहीं तूं बख़्शण हार मूंखे पंहिंजी चादर में ढक जा। चादर में ढक जा उस वीणा साईं कदमन में रख जा। मूंखे चादर में ढक जा उस वीणा साईं कदमन में रख जा।
साईं लीला शाह मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। साईं लीला शाह मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। तुंहिंजी नज़र जिते थींदी ओ साईं तंहिंखे लहर न लोॾो ॾींदी। तुंहिंजी नज़र जिते थींदी ओ साईं तंहिंखे लहर न लोॾो ॾींदी। रोई कयां थी मां पुकार मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। रोई कयां थी मां पुकार मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। चादर में ढकजांइ ओ सुहिणा साईं कदमनि में रखजांइ। चादर में ढकजांइ ओ सुहिणा साईं कदमनि में रखजांइ। साईं लीला शाह मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। साईं लीला शाह मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। मां दास आहियां तुंहिंजो ओ सच्चा साईं ॿार आहियां तुंहिंजो। मां दास आहियां तुंहिंजो ओ सच्चा साईं ॿार आहियां तुंहिंजो। बंदो आहियां मां बदकार मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। बंदो आहियां मां बदकार मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। चादर में ढकजांइ ओ सुहिणा साईं कदमनि में रखजांइ। मूंखे चादर में ढकजांइ ओ सुहिणा साईं कदमनि में रखजांइ। साईं लीला शाह मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। साईं लीला शाह मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। साईं लीला शाह मूंखे पंहिंजी चादर में ढकजांइ। बोल सद्गुरुदेव भगवान की जय।